ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾिहाड़ो मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। मुक़दस ॾिहाड़ ते मस्जिदुनि, घरनि, इमारतुनि, घटियुनि ऐं बाज़ारुनि खे रंगीन बत्तियुनि ऐं सावनि झंडनि सां सिंगारियो वियो। सजावल, जकमाबाद, सेवण, मुबारकपुर, भिरिया रोड, जमाल शाह, केटी बंदर, ठारो शाह, सांगड़, खिपरो, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं, पटीदन, सेठारजा, हालाणी, खानपुर महर ऐं ॿियनि शहरनि में जुलूस, हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा जी गूंज। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾिहाड़ो मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। मुक़दस ॾिहाड़ ते मस्जिदुनि, घरनि, इमारतुनि, घटियुनि ऐं बाज़ारुनि खे रंगीन बत्तियुनि ऐं सावनि झंडनि सां सिंगारियो वियो। सजावल, जकमाबाद, सेवण, मुबारकपुर, भिरिया रोड, जमाल शाह, केटी बंदर, ठारो शाह, सांगड़, खिपरो, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं, पटीदन, सेठारजा, हालाणी, खानपुर महर ऐं ॿियनि शहरनि में जुलूस, हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा जी गूंज। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।